लगी लगी वाह वयस लट जी अंगड़ा लगी लगी वाह वयस लट जी अंगड़ा Currents of winds have wrapped all limes with sandy folds. पई खणे पसा पसण कारण पिरियं जे The breath yet lingers for viewing the beloved. हिन बैत सां हिकिड़ो वाक्य मनसूब आहे तारीख़ जे किताबनि में मिले थो त के ॾींहं for the few days Shah Abdul Latif Bhittai disappeared from his home, from his destination. His father Shah Habib went in search of Shah Latif and sought out him here and there but could not seek. One day he saw Shah Latif at the mouth of the desert or the sand where sand with the air the sand disappeared. The Latif only his clothes were appearing there, and Shah Habib there said the Currents of winds have wrapped all limes with sandy folds. लगी लगी वाह वयस लट जी अंगड़ा हवाऊं लगियूं ऐं शाह साईं जा अंग शाह साईं जो बुत वारीअ जे ज़रड़नि में गुम थी वियो लटिजी वियो त इहो बैत ॿुधंदे ई शाह साईं वरंदीअ में वराणी ॾिनी The breath yet lingers for viewing the beloved. त पई खणे पसाह पसण कारण पिरियं जे बुनियादी तौर ते शाह साहब जे जेके इल्म जा ज़रिया आहिनि जा जेके माख़िज़ आहिनि जिन जे ज़रिए हुन इल्म हासिल कयो आहे उहे जिते मलफूज़ात ते शाह करीम आहे या क़ुरान शरीफ़ आहे इवन या मसनवी मौला रूम आहे या कुझु ॿिया किताब आहिनि उन्हनि सां गॾु हिन काइनात जो वसी मुशाहिदो पिणु आहे जीअं असांजे ॿाहिरां काइनात में हज़ारे राज़ आहिनि ॻुझ आहिनि ऐं इहे राज़ ऐं ॻुझ असां कीअं था मालूम कयूं पंहिंजे अकुल पंहिंजे शऊर पंहिंजे वजदान जे वसीले हासिल कयल इल्म जे वसीले असां शयुनि खे परसीव कंदा आहियूं शयुनि जी हिकिड़ी आइडेंटिटी आहे जेका असां उन्हनि जी आइडेंटिटी तय करे रखी आहे जदीद फ़लसफ़े में ख़ासि तौर साख़्तियात ऐं पस साख़्तियात में इन ते तवील बहस थियल आहे त शयुनि खे कीअं थो सुञाणे सघिजे छा उहा आइडेंटिटी पंहिंजी फितरी जोहर में रखनि थियूं या उहा आइडेंटिटी असां उन्हनि खे अता था कयूं यकीनन असां पंहिंजे ॿोली जे वसीले उन्हनि जी सुञाण जा मुख़्तलिफ़ नमूना तय कयूं था हीअ जेकॾहिं किताबु आहे त असां हिन खे किताबु नालो ॾिनो आहे असां ॾिनो आहे ॿोली जे ज़रिए असां हिन जी सुञाण बरक़रार रखी आहे या सुञाण हुनखे असां अता कई आहे इहा त असांजी ॿोली आहे पर इन ॿोली खां अलावा जेको ॿियो असांजो फ़िक्री जहान आहे हिकिड़ी फ़िक्री लहर आहे जेका असांजे अंदर में वहंदी रहे थी उनखे कीअं थो सम्झी सघिजे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मराक़बे वसीले मुजाहिदे वसीले पंहिंजे पाण में ॿाहिरि जो अखियूं बंदि करण खां पोइ ई अंदर जूं अखियूं खुलंदियूं आहिनि हीअ कन बंदि करण सां ई अंदर जा कन खुलंदा आहिनि हीअ कन गॾियणा विकिणी कन खे ॿिया गिनी अच जिनी सां सुणे प्रियांसंदी ॻाल्हिड़ी या हक़ीक़त जी हकल हक़ीक़त जी ॿोड़ो थी ॿुधेज अंधो थी पसेज हाणे इहो
अकल जेका हक़ीक़त जी आहे उहा हिननि कननि सां नथी ॿुधी सघिजे, हिननि अखियुनि सां उहो नज़ारो नथो निर्वाह थी सघे। असांजे शयुनि खे परसीव करण जे लाइ असां वटि बुनियादी तौर ते 5 हवास आहिनि ऐं 6 जेका हिस्सा आहे 6 सेंस जंहिंखे सॾियो थो वञे उहा इंट्यूशन सां ॿधियलु आहे, वरदान सां ॿधियलु आहे। ऐं बर्ग सां चयो त इंट्यूशन इज़ नथिंग एल्स बट इट्स हायर फॉर्म ऑफ रीज़न। अकुल जो आला ऐं अरफा ऐं अज़ीम मंज़िल या महराज वरदान आहे। ऐं भिटाई जो वरदान यकीनन एॾो अज़ीम वरदान आहे जंहिं शयुनि खे जहिड़े तरीक़े सां ॾिठो आहे, बयानु कयो आहे, असां त हैरान थी वञूं था। जॾहिं बि भिटाई खे पढ़िजे थो त नवां राज़ खुलनि था। हू पंहिंजे बैतनि में, पंहिंजे सिटुनि में ईअं थो लॻे अहिड़ियूं बंदिशूं ॿधी वियो आहे, अहिड़ियूं शयूं क़ैद करे वियो आहे, अहिड़ा पर्त इन्हनि लफ़्ज़नि में ॻंढे वियो आहे। इहे उहे निशानियूं आहिनि जेके असांखे उन हक़ीक़त ॾांहुं वठी वञनि थियूं। भिटाई जो समूरो फ़िक्र, समूरो फ़लसफ़ो असां जेकॾहिं इन नुक़्ते ते अची बीहूं त हू काइनात जो तमामु वॾो परसीवर आहे, जंहिं काइनात खे सम्झो आहे, फ़र्द खे सम्झो आहे, फ़र्द जी महसूसात खे सम्झो आहे, हुनजे अहसासनि खे, हुनजी डिज़ायर खे, हुनजे ख़्वाहिशुनि खे, हुनजे हुजण खे, मौजूदु हुनजे जेको वजूद जे बहस खे हुन निबेरियो आहे ऐं उन समूरी काइनात खे निबेरे थो। फ़र्द जी सोच जी काइनात खे जिथे उहो निबेरे थो त उहो कीअं थो निबेरे, उहो यकीनन उन में हिकिड़ो हिसो उन्हनि किताबनि जो आहे जेके किताब हुन पढ़िया, ऐं ॿियो हिसो मुशाहिदे जो आहे जंहिंमें हुन पहिरें पंधु तक़रीबन समूरी सिंध हुन ॾिठी। हर जॻह ते हुनजा आस्थान, हुनजा तकिया, हुनजा लोड़ा मौजूदु आहिनि। ऐं टियों जेको हिन जो आहे महवर ऐं मर्कज़ हिन जी सोच जो, उहो मुराक़बो आहे, उहो मुजाहिदो आहे जंहिंजी झलक असांखे हिन बैत में मिले थी त पई खणे पसा पसण कारण पिरीअ जे।